मुल्क में दहशतगर्दी ॿीहर कर खंयो आहे। सरहद पार खां थींदड़ दहशतगर्दी खे वधीक बर्दाश्त न कयो वेंदो। पाड़ेसरी मुल्कनि जी ज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमाल थी रही आहे, जेका क़बूल नाहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म हुकूमती ख़र्च घटाइण ऐं टैक्स नेट वधाइण जो ऐलान कंदे चयो त हुकूमती ख़र्च घटाइण लाइ कमेटी जोड़ी वेंदी। वफ़ाक़ ते बार बणियल कुझु वज़ारतुनि खे सूबनि हवाले कयो वेंदो। बिजली चोरी रोकण लाइ बि सख़्त क़दम खणणा पवंदा। शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में काबीना मेंबरनि तरफ़ां ॿुधायो वियो आहे त रज़ाकाराना तौर ते हू पघार ऐं मरातूं न वठंदा। काबीना मेंबरनि जो पघारूं ऐं मरातूं न वठण वारो जेको फ़ैसिलो आहे उन जे हवाले सां हुकूमती सतह ते किफ़ायत शुआरी जी जेका मुहिम आहे उन खे ज़ोर वठायो वेंदो। इन सिलसिले में वफ़ाक़ी वज़ीर ख़ज़ाना मोहम्मद औरंगज़ेब काबीना जे इजलास खे IMF सां थियल जेका स्टाफ लेवल एग्रीमेंट आहे उन जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी आहे। उन सां गॾोगॾु IMF सां मुआहिदे सां मुल्की मैशियत में बहितरी ईंदी, सरमाएकारनि जो एतमाद जेको आहे उन में इज़ाफ़ो थींदो। ब्रीफिंग में इहो चयो वियो आहे काबीना पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन होल्डिंग कंपनी जोड़ण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। PIA जी निजकारी जे लाइ इहो क़दम खयो वियो आहे। उन सां गॾोगॾु वफ़ाक़ी काबीना मीर अली में दहशतगर्द हमले जे नतीजे में शहीद थियल एहलकारनि जे लाइ फाताखानी कई आहे। उन सां गॾोगॾु काबीना जी